ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। सर्व खज़ाननि जी चाबी आहे एक नामी ठहिणु, हिकु बाप जो ई ठहिणु सर्व खज़ाननि जी चाबी आहे। हिकु 1278 जा महावाक्य आहिनि। बाप दादा सदा ॿारनि जी तक़दीर खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। वाह तक़दीर वाह! अहिड़ी श्रेष्ठ तक़दीर जो बाप खे बि पंहिंजो स्नेह जे संबंध में निराकार सां साकार में लाहे ॾींदा आहिनि। निराकार सां साकार ई ठाहे छॾींदा आहिनि। आवाज़ सां परे बाप खे बि आवाज़ में लाहींदा आहिनि। स्वयं भॻवान खे जीअं चाहे हूअं स्वरूप में लाहिण जा मालिक खे सेवाधारी ठाहे छॾींदा आहिनि। भगवान खे बि असां सेवाधारी ठाहे छॾींदा आहियूं। बाप जे सर्व खज़ाननि जे अधिकारी ठहिण जी व बाप खे स्वयं ते समर्पण कराइण जी चाबी ॿारनि जे हथ में आहे। कहिड़ी आहे चाबी? बाप जे सर्व खज़ाननि जे अधिकारी ठहिण जी व बाप खे स्वयं ते समर्पण कराइण जी चाबी कहिड़ी आहे? एक नामी ठहिणु। जंहिंजे हथ में अहिड़ी चाबी आहे उन सां श्रेष्ठ ॿियो कोई बि न थी सघंदो आहे। एक नामी अर्थात सिर्फ़ु हिकु जी ई यादि रहे, हिकु जी ई मत ते हलूं। अहिड़ी चाबी खे संभालण वारा नॉलेजफुल ऐं सेंसिबल ठहिया आहियो। अहिड़ी चाबी खे संभालण वारा नॉलेजफुल ऐं सेंसिबल ठहिया आहियो। चाबी त बाबा ॾिनी अथई, जंहिं चाबी द्वारा जो चाहे हिकु सेकेंड में प्राप्त करे सघंदा आहियो। जॾहिं रचता सेवाधारी ठही वियो त सर्व रचना असां श्रेष्ठ आत्माउनि जे अॻियां सेवा जे लाइ बंदल आहे। अगरि बाप असांजो ठही वियो त बाक़ी सभु रचना जो आहिनि न बाबा जी, उहे सभु असांजी सेवा जे लाइ बंदिजी वेंदियूं आहिनि। जॾहिं आसुरी रावण पंहिंजी साइंस जी शक्ति सां प्रकृति अथवा तत्वनि खे अॼु बि पंहिंजे कंट्रोल में रखी वेठा आहिनि त असां ईश्वर संतान मास्टर रचता, मास्टर सर्वशक्तिवान जे अॻियां इहा प्रकृति ऐं परिस्थिति दासी ठही वेंदी। ये प्रकृति ऐं परिस्थिति दासी ठही वेंदी। मतिलबु प्रकृति द्वारा प्रकृति बि असांजे हिसाब सां हलंदी ऐं जेका परिस्थिति विघ्न विझण वारी आत्मायूं आहिनि न, उहे सतयुग में असांजी दासी ठही वेंदा। कॾहिं? जॾहिं असां एक नामी रहंदासीं, जॾहिं सदा बाबा बाबा बाबा, तॾहिं इहा थींदो। पंहिंजी साइलेंस जी शक्ति खे सुठी तरह सां ॼाणंदा आहियो व ॾाढी शक्तियूं मिलण जे कारण उन जे महत्व खे भुलिजी विया आहियो। बाबा चवनि था पंहिंजी साइलेंस जी शक्ति खे ॼाणंदा आहियो। शांति में रही करे असां बाबा खे यादि कंदासीं न, असांजी सभु परिस्थितियूं जेकियूं बि आहिनि उहे सभु सहज पार थी वेंदियूं। जॾहिं साइंस जी अहिड़ो शक्ति महान कर्तव्य करे सघंदी आहे त आत्मिक शक्ति परमात्म शक्ति छा न करे सघंदी आहे। उन जो अनुभव हाणे थोरो ॿियो कॾहिं कॾहिं कंदा आहियो। कॾहिं यूज़ कई आहे असां आत्मिक शक्ति परमात्मा जी शक्ति खे कार्य में लॻाईंदासीं त थोरो थोरो अनुभव बाबा चवनि था ॿार कंदा आहिनि। परमात्म शक्ति खे पंहिंजो ठाहे सघंदा आहियो। रूप परिवर्तन कराए सघंदा आहियो त प्रकृति ऐं परिस्थिति जो रूप ऐं गुण परिवर्तन न करे सघंदा आहियो। परमात्म शक्ति खे पंहिंजो ठाहे सघंदा आहियो न, उन जो रूप परिवर्तन कराए सघंदा आहियो त प्रकृति ऐं परिस्थिति जो रूप ऐं गुण परिवर्तन न करे सघंदा आहियो। उन जी बाबा चई न, पंहिंजी परिवर्तन शक्ति सां दुश्मन खे बि असां दोस्त ठाहे सघंदा आहियूं।
परिवर्तन शक्ति सां असां दुश्मन जी दुश्मनी हलण न ॾींदासीं। तमोगुणी प्रकृति के स्वयं जी सतोगुणी स्थिति सां परिवर्तन न करे सघंदा आहियो। परिस्थिति ते स्वस्थिति सां विजय न पाए सघंदा आहियो। ये ही त चेक करिणो आहे न असांखे। बाबा खे यादि करूं था, बाबा जो ज्ञान योग करूं था, लेकिन असां परिस्थिति जो जहिड़ो रूप हूंदो आहे, जहिड़ी सिचुएशन हूंदी आहे, टेंशन वारी, घबराइण वारी, हाय हाय वारी, त असां परिवर्तन शक्ति सां उन हाय हाय जी सीन खे वाह वाह में परिवर्तन न करे सघंदा आहियूं। त उन समय असांखे परिवर्तन शक्ति के कार्य में लॻाइणो आहे। तमोगुणी प्रकृति खे बि असां सतोगुणी स्थिति में परिवर्तन करे सघंदा आहियूं। अहिड़ा मास्टर रचता शक्तिशाली ठहिया आहियो। बाप दादा ॿारनि जी श्रेष्ठ प्राप्ति खे ॾिसी इहे ई चईंदा आहिनि कि हिकु हिकु बार अहिड़ी श्रेष्ठ आत्मा आहे जो हिकु बार बि ॾाढो कमाल करे सघंदो आहे। मुंहिंजो हिकु हिकु ॾिसो केॾे बाबा केॾे गर्व सां चवनि था, मुंहिंजो हिकु हिकु बार अहिड़ो श्रेष्ठ आत्मा आहे जो हिकु बार बि ॾाढो कमाल करे सघंदो आहे। त एतिरा छा कंदा? चाबी त ॾाढी बढ़िया मिली आहे, लॻाइण वारा लॻाईंदा न आहिनि। जॾहिं असांजो बुद्धियोग हेॾे होॾे भटकंदो रहंदो आहे, हीअं छो थो करे, छा थो करे, एक नाम ई रहो, कोई कुझु बि करे, छा बि करे, बाबा सभु परिवर्तन थी वेंदो। सभिनि खे चाबी मिली आहे, न कि कोई कोई खे। नए पुराणे नंढे वॾा सभी अधिकारी आहिनि। जीअं अॼुकल्ह जी दुनिया में स्वागत अथवा गेस्ट अर्थात कोई गेस्ट जी रिसेप्शन कंदा आहिनि त सीटी जी चाबी ॾींदा आहिनि न, सीटी जी चाबी ॾींदा आहिनि। त बाबा चवनि था कोई अगरि कंहिं अॼुकल्ह जी दुनिया में स्वागत अथवा अर्थात कोई गेस्ट जी रिसेप्शन कंदा आहिनि त सीटी जी चाबी ॾींदा आहिनि। बाप दादा हर हिकु ॿार खे रिसेप्शन में ॿारनि खे स्वयं जी ऐं खज़ाने जी चाबी ॾेई छॾी अथई। त बाबा असांखे कहिड़ी चाबी ॾिनी अथई? स्वयं जी ऐं खज़ाननि जी चाबी। स्वराज्य अधिकारी आत्मा खे एॾी शक्ति ॾिनी अथई कि आत्मा ख़ुदि जे मथां राज्य करे सघे ऐं आत्मा ख़ुदि खे ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारे सघे। अहिड़ी जादू जी चाबी जंहिंसां जंहिं शक्ति जो आह्वान करो उहो शक्ति स्वरूप ठही वञे। बाबा असांखे अहिड़ी जादूई चाबी ॾिनी अथई जंहिं शक्ति जो आह्वान करो उहो शक्ति स्वरूप ठही वञे। ईअं थी सघंदो? हाणे असां सहन शक्ति जो आह्वान करूं त असांखे अगरि कोई परिस्थिति सहन नथी थी सघे त असां सहन करे सघंदा आहियूं। हाणे असां परखण जी शक्ति जो आह्वान करूं, असां कहिड़े बि व्यक्ति खे परखी सघंदा आहियूं। हिकु सेकेंड में हिकु जादू जी चाबी द्वारा जंहिं लोक में वञणु चाहियो हुन लोक जे वासी ठही सघंदा आहियो। हाणे निराकारी दुनिया में टिकी सघंदी आहे बुद्धि। हाणे फ़रिश्तनि जी दुनिया में पहुची वञो। हाणे साकारी दुनिया में अची वञो। पंहिंजे हिन शरीर में मां देह से न्यारी मां आत्मा आहियां। जीअं असां पंहिंजे कपिड़नि खे ॾिसंदा आहियूं न, भई कपिड़ो सुठो आहे छा आहे, ईअं ॾिसी सघंदा आहियूं न पंहिंजे कपिड़े खे। हीअं मां आत्मा पंहिंजे शरीर रूपी वस्त्र खे ॾिसां थी। मुंहिंजो इहो शरीर रूपी वस्त्र आहे। हिन अखियुनि सां मां ॾिसंदी आहियां, मुख सां ॻाल्हाईंदी आहियां। मुंहिंजे शरीर रूपी वस्त्र में इहे ई आहे। या शरीर खे घर सम्झो।
मां हिन शरीर रूपी घर में आत्मा वेठी आहियां, अखियुनि रूपी खिड़की सां ॾिसां थी, कननि सां ॿुधंदी आहियां, मुख सां ॻाल्हाईंदी आहियां, हथ पेरनि सां कमु कंदी आहियां। त ईअं जॾहिं जीअं चाहियूं हाणे मां हिन शरीर द्वारा कर्म करां थी, हाणे मां हिन देह सां डिटैच। त हीअं अभ्यास करो। 1 सेकेंड में हिन जादू जी चाबी द्वारा जंहिं लोक में जंहिं स्थिति में स्थित थियणु चाहियूं उन लोक में हुन स्थिति में पहुची वञो। जंहिं काल खे ॼाणणु चाहियूं हुन काल खे ॼाणण वारा रूहानी ज्योतिषी ठही सघंदा आहियो। असांजो भविष्य काल छा आहे, असांजो बीतो काल छा हुयो, त ईअं रूहानी ज्योतिषी ठही सघंदा आहियो। ईअं कि मां पहिरियों सतयुग में हीअं कंदी हुअमि, पोइ मां त्रेता में बि हीअं कयो, पोइ मां द्वापर में हीअं कयो, हाणे मां कलयुग में हीअं थी वई आहियां। न सोचदा आहिनि न माण्हू असां बचपन में हीअं कंदा हुआसीं, ईअं ई पंहिंजे सतयुग जे जन्म में हली वञो कि असां सतयुग में हीअं हुआसीं, मुंहिंजो शरीर केॾो तंदुरुस्त हुयो, है न, मुंहिंजो शरीर केॾो तंदुरुस्त हुयो, मूं वटि केॾी सुठी सुठी चीजियूं हुयूं, मूंखे कंहिं ॻाल्हि जी टेंशन न हुई। ईअं करे रूहानी ज्योतिषी ठही करे हुन काल खे ॼाणण वारा ठही वञो। संकल्प शक्ति खे जंहिं रफ़्तार सां जंहिं मार्ग ते हलाइणु चाहियो हुन रीति सां संकल्प शक्ति जे अधिकारी ठही सघंदा आहियो। ॾिसो कहिड़ी मज़े वारी ॻाल्हि बाबा असांखे ॿुधाइनि था। असां हिनखे अभ्यास कंदा रहूं सॼो ॾींहुं त दुनिया जी ॻाल्हियूं हेॾा होॾा जो कम जी आहिनि उहो ठीकु आहे, बाक़ी ज़्यादा विस्तार में हाणे असां छो वञूं। न कोई माण्हू चए असांखे हीअ उहो, असां बि सोचूं हा भई हिननि खे दुख आहे, हिननि जी मदद कीअं मदद करणी आहे। हाणे असांखे हुननि जे लाइ हुननि खे शक्ति ॾियणी आहे, आत्मा खे असांखे दिमाग़ न लॻाइणो आहे। असां उन्हनि आत्माउनि खे शक्ति ॾियणी आहे कि आत्मा कॾहिं ग़लति रास्ते ते ग़लति व्यक्ति सां में न फसे, हिन आत्मा जो इहो कमु थी वञे, जो बि ठीकु आहे हिन जे लाइ उहो थी वञे। बाक़ी असां बि दिमाग़ लॻायूं, हीअं थिए हीअं करूं, उहो असांजो पार्ट न आहे। न भक्ति मार्ग में देवी देवताउनि जी मूर्ति जे अॻियां छा चईंदा आहिनि, असांखे शक्ति ॾियो, सम्झ ॾियो, है न, त उहो त हुनखे शक्ति ॾेई छॾंदी, मूर्ति द्वारा हुनखे शक्ति मिलंदी, उहो पंहिंजो पाण ई दिमाग़ लॻाईंदो, सॉल्व थी वेंदो। त ईअं ई असांखे बि माण्हुनि खे शक्ति ॾियणी आहे, गुण ॾियणा आहिनि, असांखे ॻाल्हियुनि में न फसणो आहे। त बाबा चवनि था संकल्प शक्ति खे जंहिं रफ़्तार सां जंहिं मार्ग ते हलाइणु चाहियो हुन रीति सां संकल्प शक्ति जे अधिकारी ठही सघंदा आहियो। अहिड़ी चाबी कम में छो न लॻाईंदा, महत्व खे न ॼाणंदा आहियो छा? किनारे रखण सां संस्कार इमर्ज थी वेंदा आहिनि। हुन चाबी खे किनारे रखण सां पोइ पुराणा संस्कार इमर्ज थी वेंदा आहिनि। सुठी चीज़ खे संभाले करे किनारे रखंदा आहिनि न, हीअ आदत हूंदी आहे न, सुठी चीज़ खे लिकाए करे रखंदा। लेकिन कई समझदार व्यक्ति हूंदा आहिनि जो चईंदा आहिनि भई हेॾी सुठी चीज़ आहे, हाणे यूज़ करो, कल्ह ख़राबु न थी वञे न। माण्हुनि खे फ्रूट मिले, हीअ मिले, लिकाए करे रखंदा, पोइ खाईंदासीं, पोइ ॾिठो त भुलिजी वियासीं त ख़राबु थी वियो। हाणे मिलियो आहे, तव्हां बाटे करे सभु खाई करे ख़तमु करो, पोइ कल्ह वरी वठी ईंदासीं। त ही किनारे करण जो संस्कार जेको हूंदो आहे न, ख़ासि कर माताउनि जो जास्ती हूंदो है न। त बाबा चईंदा आहिनि कि त ईअं बि किनारे करे चाबी रखी छॾंदा आहिनि बाबा हिकु नामी जी। लेकिन ये चाबी हर समय कार्य में लॻायो।
चाबी लॻायो ऐं खज़ानो वठो। इन में एक नामी न करो लेकिन एक नामी ठहो। एक नामी ठहिण ई चाबी खे लॻाइण जो तरीक़ो। एक नामी ठहिण ई चाबी खे लॻाइण जो तरीक़ो आहे ऐं असांखे सर्व खज़ाना मिली वेंदा। त हाणे बाबा चई न, बाप जे सर्व खज़ाननि जे अधिकारी ठहिण जी व बाप खे स्वयं ते समर्पण कराइण जी चाबी ॿारनि जे हथ में आहे। त इन चाबी खे लॻाइण जो तरीक़ो छा आहे? एक नामी ठहिण। अगरि इहो तरीक़ो अची वियो त बाबा जे सर्व खज़ाना बि असांजा थी वेंदा ऐं बाबा जा असां अधिकारी ॿार बि थी वेंदासीं। बाबा खे पंहिंजे स्नेह में क़ुर्बान करण वारा बि थी वेंदासीं। त बाबा चवनि था त इहे करणु न ईंदो आहे। अॼुकल्ह त चाबी साथ रखण जो फैशन आहे। सौगात में बि कीचेन ॾींदा आहिनि। इहे संभालणु मुश्किल लॻंदो आहे छा? कोई बि कर्म शुरू करण खां पहिरियों जीअं कर्म ओड़ी शक्ति जो आह्वान करो। हिन चाबी द्वारा करो त हर शक्ति असां मास्टर रचिता जी सेवाधारी ठही सेवा कंदी। एक नामी ठही करे करो त हिन चाबी द्वारा करो त हर शक्ति तव्हां मास्टर रचिता जी सेवादारी ठही सेवा कंदी। आह्वान न कंदा लेकिन कर्म में हलचल में आह्वान जे बजाय आवागमन जे चक्कर में अची वेंदो। अगरि आह्वान न कंदा त कर्म जी हलचल में पोइ आह्वान जे बजाय आवागमन जे चक्कर में फसी वेंदा। सुठो बुरो सफलता असफलता हिन आवागमन जे चक्कर में अची वेंदो। ये सुठो आहे, ये बुरो आहे, हाणे सफलता मिली, हाणे असफलता मिली, इन में थी वेंदासीं। तंहिंखां सुठो त अगरि सम्झ में नथो अचे भई हिन कम में कहिड़ी शक्ति कम में ईंदी त बाबा में त सर्व खज़ानियूं आहिनि। बाबा खे यादि करे कर्म शुरू करो त असां कहिड़े आवागमन जे चक्कर सां फ्री थी वेंदासीं। सुठो आहे या बुरो आहे या असफलता सफलता हिन आवागमन जे चक्कर सां फ्री थी वेंदासीं। आह्वान करो अर्थात मालिक ठही ऑर्डर करो। हर शक्ति जो आह्वान करो अर्थात मालिक ठही ऑर्डर करो। ये सर्वशक्तिवान असांजी भुजायूं समान आहिनि। तव्हांजी भुजायूं तव्हांजे ऑर्डर जे बिना कुझु न करे सघंदियूं आहिनि। असांजी भुजायूं आहिनि सर्वशक्तियूं, असांजे ऑर्डर जे बिना कुझु करे सघंदियूं आहिनि। ऑर्डर करो, सहन शक्ति कार्य सफल करो त ॾिसो सफलता समायल आहे। ये ऑर्डर करो, ऑर्डर करो, सहन शक्ति कार्य सफल करो त सफलता सदा आहे। ये चेक करो पंहिंजे पाण खे। तॾहिं ये ख़ुदि खे चेक करो भई जंहिं समय जंहिं शक्ति जी आह्वान ज़रूरत आहे उन समय मां उन जो आह्वान थी करां त उहा शक्ति आई। असांखे अगरि भय थो लॻे त असां चऊं निर्भयता जी शक्ति अच, कार्य सफल कराए। ऑर्डर जे बजाय ड्रिजंदा आहियो। ऑर्डर न कंदा आहियो लेकिन छा कंदा आहियो ॼाणंदा आहियो? ऑर्डर जे बजाय ड्रिजंदा आहियो। कीअं सहन थींदो, कीअं सामनो थींदो, करे सघंदासीं या न करे सघंदासीं। ईअं ड्रिजणो न आहे असांखे। भला असांखे जो कमु आहे पंहिंजो जंहिंसां संबंध संपर्क रखिणो आहे, जीअं असांखे बाबा जो धारणा चई अथई त असांखे उहो करिणो आहे। कीअं करिणो आहे? हिन शक्तियुनि जी मदद द्वारा। ड्रिजणो न आहे। कीअं सहन थींदो, वरी कोई चए न, कीअं सामनो कंदासीं,
करे सघंदासीं या न करे सघंदासीं, हिन प्रकार जो डर ऑडर न करे सघंदा। न कॾहिं असांखे काॾे वञण में डपु थो थिए, पर उहो जॻह सही आहे वञणु, त असां चऊं निर्भयता जी शक्ति अच कार्य सफल कराए, कि मूंखे भय न लॻे ऐं मां हुन निर्भयता जी शक्ति खे कार्य में लॻाए पंहिंजो कमु पूरो करो, सफल करो, सफलता मूर्त ठहो। ईअं कॾहिं बि, कल्ह बि बाबा सुबुह जो वरदान में चई न, इहे कमज़ोर संकल्प हूंदा आहिनि। पतो न मां करे सघंदमि, न करे सघंदमि, थी सघंदो न थी सघंदो। न रोटी त ठाहे करे खाइणी आहे, उन समय त नथा सोचो कि पतो न कीअं गैस जलाईंदमि, कीअं सिलेंडर खे विझंदमि, लॻाईंदमि, कीअं अटो ॻोहींदमि, कीअं रोटी ठाहींदमि। न उहो त सिखी आहियो न हाणे। पहिरियों त करण में थोरो लॻंदो ई आहे न, कुझु बि कर्म करण में, अलाए मां ईअं ठाहे सघंदमि न ठाहे सघंदमि, लेकिन खाइणो आहे, टेस्टी आहे, इच्छा आहे त ठाहींदा आहियो न, कि न सभु ठीकु थी वेंदो, सुठो ठही वेंदो। कुझु बि न्यू डिश ठाहिण समय ईअं ई पंहिंजे जीवन में बि जो कर्म करिणो आहे, जंहिंसां निभाए करे हलणो आहे, त उहो करिणो ई आहे। हीअं छो था सोचो अलाए ठही सघंदासीं न ठही सघंदासीं, वरी विढ़नि, वरी हीअं न थिए, वरी हूअं न थिए। न, सभु ठीकु थियणो ई आहे। हाणे छा कंदासीं, ड्रिजंदव या ऑडर कंदव? घर गृहस्थी में त सहन करणु, सामनो करणु, समेटणु, सभु शक्तियूं कम में ईंदियूं आहिनि न। त असांखे त सॼो ॾींहुं हिन ई शक्तियुनि खे कार्य में लॻायो त अष्ट रत्ननि में अची वेंदो। महाकाल जा ॿार बि ड्रिजंदा त केरु निर्भय थींदो, है न। मां कंहिंजी संतान आहियां, महाकाल जी संतान आहियां। हर ॻाल्हि में निर्भय ठहो, बाबा चवनि था, हर ॻाल्हि में निर्भय ठहो। त सदा यादि रखिजो, अॼु पको करे छॾिजो कि मां कालनि जी काल, महाकाल जी संतान आहियां, त मां कंहिंखां ड्रिजां। मां न निर्भय थींदमि त केरु निर्भय थींदो। हर ॻाल्हि में निर्भय ठहो। अलबेलो आलस्यपन में निर्भय न ठहिणो आहे, माया जी ठहिण में निर्भय ठहिणो आहे। त ॿुधो, जादू जी चाबी कहिड़ी आहे? एक नामी। एक नामी ठाहिण ई चाबी खे लॻाइण जो तरीक़ो आहे। सौगात के संभालणु सिखो, सदा कार्य में लॻायो। अच्छा, अहिड़ा तक़दीरवान रूहानी शक्ति स्वरूप मास्टर रचता प्रकृति ऐं परिस्थितियुनि खे अधिकार सां विजय पाइण वारा, पर प्रकृति ऐं परिस्थितियुनि ते अधिकार सां विजय प्राप्त करण वारा सदा विजयी ॿारनि खे बाप दादा जो यादि, प्यार ऐं नमस्ते। दीदी जी सां बाप दादा ॻाल्हाइनि था। संगम युग जे राजाउनि जो साक्षात्कार थींदो आहे। राजवंशी हितां खां ई आरंभ थींदा आहिनि। राजवंशी हितां खां ई, हिते कहिड़ो राजा ठहिणो आहे? सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि जो। हाणे राजा ऐं प्रजा ॿिन्हिनि जा ई संस्कार प्रत्यक्ष रूप में ॾेखारे में ॾींदा आहिनि। प्रजा अर्थात सदा हर ॻाल्हि में अधीनपन जे संस्कार हुजे, ख़ुदि खे अधिकारी न सम्झे, लेकिन अधीनपन हुजे, अलाए ॿियनि जे सहारे हलण वारी। उन्हनि खे केतिरो बि अधिकारीपन जी स्टेज जो तख़्त ॾियो, लेकिन तख़्त नशीन न ठही सघंदा। वो ख़ुदि कुझु न करे सघंदा, ख़ुदि बाबा खां शक्ति वठी करे निर्भय न थी सघंदा, उहा ॿियनि खां शक्ति वठंदा। बाबा जी श्रीमत बि पालन कंदा, लेकिन ॿियनि जी मदद द्वारा। सदा निर्बल ऐं कमज़ोर आत्मा ॾेखारे में ॾींदा। स्वयं जी हिम्मत न हूंदी, लेकिन ॿिए जी हिम्मत ऐं सहयोग सां कार्य सफल करे सघंदा।
सहयोग ॿियो चीज़ आहे ऐं हिमत वधाइण जे लाइ सहयोग ॿी चीज़ आहे न। हिकु त थींदो आहे असां सहयोग ॾियूं, ॿियो सहयोग बाबा चए थो कंहिंजी हिमत वधाइण जे लाइ असां सहयोग ॾियूं न। धन जो सहयोग या पंहिंजे बाबा जी सेवा में असां कार्य में सहयोगी ठहूं उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन के हिमत वधाए करे असां ज्ञान में लायूं, उन्हनि खे जीवन में अॻियां वधायूं, उहा अलॻि चीज़ आहे। हिमत ॾींदव त करे सघंदा। ये अधिकारीपन जी निशानी न आहे न। अगरि सम्झो कोई जीअं असां उन्हनि खे कोई ॿार त रोज़ ई मुरली ॿुधणु वेंदा, पंहिंजे पाण ख़ुदि जो अधिकार सम्झंदा की न मुरली त ॿुधणी आहे। कंहिंखे त चइणो पवंदो न मुरली त रोज़ ॿुधो पढ़ो, पंहिंजी हिमत न आहे त उन्हनि खे चई करे रोज़ पढ़ाइणो ॿुधाइणो, अमृत वेलो चई करे उन्हनि खे हिमत ॾेई करे उमंग उत्साह में लाहे करे, त इहे जीअं असां उन्हनि खे सहयोग था ॾियूं त इहे जीअं तव्हांजी प्रजा ठही वई सत्युग में। त हिन करे बाबा चवनि था कंहिंखे सहयोग ॾियणु, इहे प्रजा सहयोग ॾेई करे हलाइण, पोइ उहो प्रजा थी वई। सहयोग ॿी हिकु सहयोग ॿी चीज़ आहे, ॿियो कंहिंखे हिमत वधाइण लाइ सहयोग ॾियूं उहो ॿी चीज़ आहे। हिमत ॾींदव त कंदा त उहो प्रजा क्वालिटी वारी आत्मा हूंदी हा। त बाबा चवनि था इहा अधिकारीपन जी निशानी न आहे। त हिन करे अॼु खां जो बाबा जी श्रीमत आहे न उहा असां ख़ुदि ई करूं, असांखे कंहिंखे चइण जी ज़रूरत न आहे। मुरली त सभिनि जे लाइ हिकु ई ईंदी आहे, सभिनि खे हिकु ई श्रीमत, हिकु ई डायरेक्शन आहे। जॾहिं दीदी चए तॾहिं छो करूं? बाबा चवनि था न मुरली में, त बाबा जी भाषा सम्झी करे बाबा खे यादि करे शक्तियुनि खे कार्य में लॻाए कंदा हलो। दीदी छो चए हीअं करो, दीदी चईंदी पोइ कंदव त पोइ मतिलबु असां सहयोग वरितो हा। त हिमत रखण सां सहयोग जे पात्र स्वतः ठही वेंदा आहिनि। त हिन करे पुछो कि असां राजवंशी आहियूं या प्रजावंशी आहियूं। प्रजा में ईंदासीं जॾहिं हाणे जो राज्यवंश प्रत्यक्ष थिए तॾहिं प्रत्यक्षता थींदी। केतिरे प्रत्यक्ष थिया आहिनि, केतिरा राजा केतिरियूं रानियूं ठहियूं आहिनि, केतिरा राजा केतिरी रानियूं ठही वियूं आहिनि। राजा रानी में बि फ़र्क़ु हूंदो, 1 और 2 जो अंतर त हूंदो न। राजा रानियुनि में बि फ़र्क़ु हूंदो। हाणे हिन ते रोरियान करिणो, राजा जी निशानी छा हूंदी, ॿारनि जी क्वालिफिकेशन छा हूंदी। राजवंशी जे ॿार में बि वंश जा संस्कार त हूंदा न, है न। लक्ष्मी नारायण जे ॿारनि में लक्ष्मी नारायण जा संस्कार त हूंदा न। इन ते रोहरियान करिणो, ॾिसो केॾी मतिलबु उहा राजा रानी बि क्वालिटी वारी, मतिलबु जंहिंजा संस्कार मैच थींदा हुजनि, जंहिंजी आदतियूं मैच थींदी हुजनि, पोइ उन्हनि जा ॿार बि हुन अनुसार ई ठहींदा। त बाबा चवनि था इन ते वीचार कजो। कुमारनि सां गॾु बाबा ॻाल्हाइनि था। कुमारियुनि जो चित्र सदा बाप सां गॾु रहण जो ॾेखारींदा आहिनि। कुमारनि जो तव्हां सां खायां, तव्हां सां हलां, तव्हां सां खेॾां, इहो चित्र ॾिठो आहे न सखे रूप जो। सखा अर्थात साथ रहण वारो। त कुमारनि खे सखा रूप सां साखी रूप ॾेखारियो आहे, ग्वाले जे रूप में ॾेखारियो आहे न। त ॾेखारींदा न कृष्ण सां गॾु ग्वाला, त उहो कृष्ण न आहे, उहो त परमात्मा जो चरित्र ईअं ॾेखारिया अथनि। सभई कुमार युगल मूर्त ई हलंदा आहिनि। युगल मूर्त अर्थात बाबा साजन ऐं कुमार आत्मा उन्हनि जी सजनी थी हुई। इहे सभिनि खे ई, भले कोई शादीशुदा प्रवृत्ति मार्ग वारा बि बाबा जे कार्य में यज्ञ में आया आहिनि, लेकिन हाणे असांखे हर हिकु आत्मा खे पंहिंजो भाउ ऐं शिव बाप खे पंहिंजो साजन मञी करे, चाहे पुरुष जे झोले में बि आत्मा आहे त उहो ख़ुदि खे शिव जी शक्ति सम्झे।
कि मां हुनजी सजनी आहियां। हिन रूप सां युगल मूर्त रहणो है ना। युगल आयो या अकेला आयो, कॾहिं अकेले जो संकल्प भी न करिणो आहे। साथी के सदा साथ रखो, सदा खुश रहंदव। ॾींहुं राति ख़ुशी में नचणु, पंहिंजो ॿिए जो भविष्य ठाहींदा। अगरि ॾींहुं राति अगरि असां ख़ुशी में नचंदा रहंदासीं त असां पंहिंजो ॿिए जो भविष्य ठाहींदा आहियूं। अकेला कॾहिं न सम्झणो आहे। अकेलो सम्झंदव त माया अची वेंदी है न। कॾहिं बि काॾे था वञो था त ईअं न सम्झो मां अकेली कीअं वञा, बाबा हलो हलूं था। बाबा सां गॾु सर्व शक्तियूं आहिनि ई सही है न। या चओ मां निर्भयता जी शक्ति आहियां। निर्भयता जी शक्ति अच कार्य सफल कराए, छाजो भय है न। या बाबा खे त साथ रखिणो ई आहे, प्लस असां निर्भयता जी शक्ति खे बि आह्वान कयो। ऐं अगरि असां नथा करे सघूं त बाबा अकेलो कॾहिं न सम्झणो। कुमारनि जी इहा ई कंप्लेन आहे कि असां अकेला आहियूं। इहे साथ त असां अकेला आहियूं, इहे साथ त दुख सुख जो साथी आहे। इहे साथ त मथो ख़राबु करे छॾींदो आहे। अगरि मतिलबु ॿियनि खे अगरि साथी मञंदा आहिनि त उहे ईअं चवंदा आहिनि त युगल आयो न, प्रवृत्ति वारा न आयो। सुख जी प्रवृत्ति मिली वई, ॿियो छा खपे असांखे। असां जहिड़ो साथी कंहिंखे मिली न सघंदो आहे। शिव बाबा चवनि था मूं जहिड़ो साथी कंहिंखे मिली न सघंदो आहे। साथी के साथ रखणु, साथ रखंदव त मन सदा मनोरंजन में रहंदो। अच्छा, माताउनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। निर्मोही आहियो, नष्टो मोह आहियो न। माताउनि खे विशेष विघ्न मोह जो ई ईंदो। नष्टो मोह अर्थात तीव्र पुरुषार्थ। त चेक करो, अॼु मां नष्टो मोह आहियां। पहिरियों बाबा चई मूंखे पंहिंजो युगल सम्झंदा आहियो, त उहो चेक करो बाबा खे पंहिंजो साजन सम्झियो आहे। हाणे बाबा चवनि था नष्टो मोह आहियो। अगरि नष्टो मोह थींदासीं तॾहिं असां अॻियां वधी सघंदासीं। अगरि जरा बि मोह, चाहे देह जे संबंध में, चाहे कहिड़े बि रीति अगरि असांजो कंहिंमें बि मोह हूंदो त तीव्र पुरुषार्थी जी बजाय पुरुषार्थी में अची वेंदासीं। तीव्र पुरुषार्थी आहे फर्स्ट नंबर, पुरुषार्थी आहिनि सेकेंड नंबर। छा बि हुजे, कुझु बि थिए, ख़ुशी में नचंदा रहो। मिरवा मौत मलुक जो शिकार, इनखे चइबो आहे नष्टो मोह। दुनिया में कुझु बि थींदो वञे, लेकिन असांखे फ़रिश्तो थी करे रहणो आहे। सभिनि खे ॾींदा हलो, सभिनि खे ॾींदा हलो। एॾी सुठी स्टेज हूंदी आहे, हिकदमि मथो हल्को थी वेंदो आहे है न। नष्टो मोह वारा ई विजय माला जा दाणा ठाहींदा आहिनि। मोह ते विजय प्राप्त करे वरिती त सदा ई विजयी थी वेंदा। पास आयो या फुल पास आयो, पेपर ॾाढा ईंदा। असां अगरि कोई बि अगरि असां सोचूं न, सम्झो अगरि बाबा पुछे ॿार नष्टो मोह आयो, अगरि तव्हां हथु उठाईंदव, अगरि तव्हां चईंदव हा बाबा मां नष्टो मोह आहियां, त पेपर बि ईंदो। त हुन में असांखे घबराइणो न आहे। हुनखे उन समय असांखे यादि रखिणो आहे कि बाबा खे मां चयो हुयो नष्टो मोह आहियां। त हुन पेपर में बि असांखे कहिड़ो आंसर कहिड़ो यादि रखिणो आहे कि मां नष्टो मोह आहियां, तॾहिं असां पास थी सघंदासीं। पेपर ॾाढा ईंदा, पेपर ईंदा तॾहिं त असां क्लास अॻियां वधंदासीं न। पेपर ईंदा तॾहिं त असां क्लास अॻियां वधंदासीं न। अगरि इम्तिहान ई न थिए त क्लास कीअं चेंज थिए। हिन करे फुल पास थियणो आहे, न कि पास। त अॼु चेक कजो कि मां नष्टो मोह आहियां।
पंहिंजी देह खे मुंहिंजी देह खे कुझु थी वञे, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव कंहिंखे बि कुझु बि थिए थींदो न, लेकिन असांखे पहिरियों खां ई प्रैक्टिकल पंहिंजे साम्हूं उहा सिचुएशन खे लाहिणो आहे। अगरि हीअं थी वञे त हुन समय मां छा सोचंदमि, तॾहिं मां नष्ट मोह थी सघंदमि। त इहे डिॼणो न आहे। कई माण्हू चवंदा आहिनि न न हीअं न चओ, हीअं न चओ। कुझु थियणो हूंदो त वैसे बि थींदो, लेकिन असां ईअं न सोचूं कि थींदो। असां ख़ुदि खे चेक करूं कि मुंहिंजो केतिरो न, तॾहिं त असां माण्हुनि खे चई सघंदासीं न। अॼुकल्ह माण्हुनि जे जीवन में केॾा दुख था अचनि, हुन समय असां कंहिंखे चऊं त मतिलबु असां सिर्फ़ु मथां सिरा था चऊं। चईंदा आहिनि न, पोइ माण्हू कई झटि चई ॾींदा आहिनि तव्हां सां गॾु थिए त पतो लॻे। त असां हुनखे प्रैक्टिकल में ई पहिरों खां ईअं इमेज साम्हूं लाहियूं। अच्छा हीअं थिए त मुंहिंजो मोह उत्पन्न थींदो, मुंहिंजी छा हालति थींदी, तॾहिं असां पेपर में पास थींदासीं। युगलनि सां बाबा ॻाल्हाइनि था, स्मृति सां पुराणो सौदो कैंसिल करे सिंगल ठहो। हाणे जेका बि युगल मुहूर्त बाबा जा ॿार आहिनि त बाबा चवनि था स्मृति सां हाणे पुराणो सौदो कैंसिल करो, हाणे सिंगल ठहो। मां आत्मा बाबा जी ॿार आहियां, ब्रह्मा कुमारी आहियां, ब्रह्मा कुमार आहियां। पोइ बाबा सां गॾु युगल ठहो, बाबा खे पंहिंजो युगल सम्झो। कॾहिं बि तव्हांखे पंहिंजे देहिक पति पत्नी यादि अचे त सोचो न, मुंहिंजो माण्हुनि जे साम्हूं चइण में असांखे चइणो आहे, लेकिन मन में यादि रहे कि शिव मुंहिंजो पति आहे, मां हुनजी पत्नी आहियां, मां आत्मा। पुराणो हिसाब किताब, तॾहिं असांजो जल्दी जल्दी नयो पुराणो हिसाब किताब चुकतो थींदो ऐं नयो शुरू थींदो। माया जे संबंध खे डिवोर्स ॾियो, बाप जे संबंध सां सौदो करो। असांखे केस अलॻि न रहणो आहे, असांखे रहणो हुननि सां गॾु ई आहे, लेकिन सिर्फ़ु स्मृति चेंज करणी आहे। बाबा चई न स्मृति सां पुराणो सौदो कैंसिल करो। इन सां माया जीत बि थी वेंदो, मोह जीत बि थी वेंदो। ॾिसो बाबा पहिरियों असांखे चई नष्ट मोह ठहो, हाणे बाबा असांखे चवनि था नष्ट मोह ठहिण जी विधि छा आहे। पुराणो सौदो सभु कैंसिल करे छॾियो। मुंहिंजा ॿार, मुंहिंजो पति, इहे सभु मुंहिंजो हाणे मुंहिंजा न आहिनि, इहे सभु बाबा जा आहिनि। मां बि बाबा जी आहियां। हाणे इहे मुंहिंजो पति न आहे, इहे बाबा जो ॿार आहे। इहे मुंहिंजा ॿार न आहिनि, इहे बाबा जा ॿार आहिनि। ऐं मुंहिंजो पति केरु आहे? शिव। मुंहिंजो ॿार केरु आहे? शिव। उन खां पोइ तव्हां उन्हनि जे संबंध में ईंदव त माया जीत ऐं मोह जीत थी वेंदो। सहयोगी भले ठहो, कंपेनियन न सम्झो। कंपेनियन हिकु बाप जो ई, जेको तव्हां कर्म कंदा आहियो पंहिंजी पति पत्नियुनि जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ, उहो भल करो, लेकिन कीअं सम्झी करे करो कि इहे बाबा जा ॿार आहिनि। कंपेनियन हिक खे ई ठाहियो। कंपेनियन पन जो भान आयो, ॿिए सां अगरि कंपेनियन पन जो भान आयो त वियो। जो बाप जी यादि में रहंदा आहिनि उन्हनि जे मथां सदा बाबा जो हथु हूंदो। जो बाप जी यादि में रहंदा आहिनि उन्हनि जे मथां सदा ई बाबा जो हथु रहंदो आहे। सभी मोस्ट लकीएस्ट आहियो न, जो घर वेठे तव्हांखे भॻवानु मिली वियो। इन सां वॾो लक ॿियो छा खपे न। केॾा माण्हू भटकनि था, केॾा माण्हू भटकी एॾो गर्मी में बि केॾा भटकनि था भॻवान सां मिलण लाइ। असां घर वेठे आराम सां भॻवान सां रोज़ु मिलूं था, खाऊं था, विहूं था, उथूं था। जो स्वप्न में बि न हुयो साकार में थी वियो त ॿियो छा खपे। बाप तव्हां वटि पहिरियों आयो, पुठियां तव्हां आयो। अहिड़े पंहिंजे भाग्य जो वर्णन कंदे सदा ख़ुशि रहो। भॻवान खे मां पंहिंजो ठाहे छॾियो। कॾहिं काथे बि रहो, लेकिन बाप जी सदा साथ रही, हर कर्म हर दिनचर्या में सदा बाप के साथ, बाप जे साथ जो अनुभव करो।
बाबा चवनि था काथे बि रहो लेकिन सदा मुंहिंजे साथ जो, हर कर्म हर दिनचर्या में मुंहिंजे साथ जो अनुभव करो, मूंखे पंहिंजो साथी ठाहे करे हलो, तॾहिं असां सदा ई नष्ट मोह माया जी थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।